बठोरो भाउ खोसे जे साफ़ी जे क़त्ल ख़िलाफ़ सुफ़ी शाह अनैत प्रेस क्लब अॻियां कलमदननि जो एहतजाज मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी। उन मौक़े ते साफ़िन ख़ालिद खट्टी, करीमदत्त चांडियो, आकाश ज़ौर, अब्दुल गफ़ूर मेमन, कादर ख़ासकेली, नज़ीर लाशारी, इंतज़ार खट्टी, अशरफ चांडियो, बाबू खीरपुर, सचल शोराई, अब्दुल सत्तार चांडियो, सजाद मेमन, जीए सिंध महाक़ौमी पार्टी जे कादिर बख़्श ज़ौर, मलक रसूल बख़्श मेमन ऐं ॿियनि मुज़ाहिरो कंदे चयो साफ़ी नूर लंजवाणी जो क़त्ल हिकु सोचियल सम्झियल साज़िश ते थियो आहे। साफ़ियुनि खे क़त्ल करणु ऐं अहसान कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि वधीक चयो त साफ़ी पंहिंजी जान जो जोखे में विझी ग़रीब मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु एला ऐवाननि ताईं पहुचाए थो ऐं किरदारु अदा कंदो आहे। उन्हनि मुतालबो कयो त भाउ खोसे जे साफ़ी नूर लंजवाणी जे क़त्ल खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं साफ़ियुनि में बेचैनी प्रखियल ख़त्म कई वञे। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो। नूर लंजवाणी साफ़ी जा क़त्ल